मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 5 बर्क़ पैमा इलेक्ट्रोस्कोप। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। आउं आहियां सनौला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बर्क़ पैमा यानी इलेक्ट्रोस्कोप। प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं। हिन जी पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड द बेसिक स्ट्रक्चर एंड वर्किंग ऑफ एन इलेक्ट्रोस्कोप, यानी इलेक्ट्रोस्कोप जी बनावट ऐं कम करण जी बुनियादी ॼाण खे सम्झणु। बी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन हाउ एन इलेक्ट्रोस्कोप डिटेक्ट्स द प्रेजेंस एंड टाइप ऑफ इलेक्ट्रिक चार्ज। चवे थो त उहो वज़ाहत करणु त इलेक्ट्रोस्कोप चार्ज जी मौजूदगी ऐं क़िस्म खे कीअं ज़ाहिर करे थो। हीअ असां छो था पढ़ूं, वाई वी स्टडी दिस। हिन जे लाइ चवे थो स्टडिंग द इलेक्ट्रोस्कोप Studying the electroscope helps us detect and understand the behavior of electric charges. It shows practical uses of electrostatics and lays the foundation for advanced concepts in electricity and electronics. चवे थो त इलेक्ट्रोस्कोप जो मुतालियो असांखे बरक़ी चार्जिस जे रवैये खे सम्झण ऐं उन्हनि खे मालूम करण में मदद ॾिए थो। ही इलेक्ट्रोस्टैटिक जे अमली इस्तेमालनि खे ज़ाहिर करे थो ऐं बिजली ऐं बरक़ियात जे जदीद मौज़ूअनि लाइ बुनियाद फ़राहम करे थो। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था जेको आहे इलेक्ट्रोस्कोप। इलेक्ट्रोस्कोप खे ॿियो नालो बि ॾिनो वेंदो आहे जंहिंखे चयो वेंदो आहे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप। अगरि असां इलेक्ट्रोस्कोप जी डेफिनेशन जे तरफ़ हलूं त इलेक्ट्रोस्कोप आहे छा, इन जे लाइ चवे थो एन इलेक्ट्रोस्कोप इज़ अ साइंटिफिक इंस्ट्रूमेंट for detecting the presence of an electric charge on a body। चवे थो त बर्क़ पैमा हिकु साइंसी औज़ार आहे जेको हिकु जिस्म ते बरक़ी चार्ज जी मौजूदगी मालूम करे थो। यानी ही हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे, ही हिकिड़ो डिवाइस आहे जंहिंजे ज़रिए असीं इलेक्ट्रिक चार्ज खे डिटेक्ट कंदा आहियूं त उन में कंहिं बि ऑब्जेक्ट में चार्जिस मौजूद आहिनि या न आहिनि। उन खां बाद में जेकॾहिं थोरो असां इन जे बैकग्राउंड में वञूं त उन जे लाइ चवे थो in 1600 British physician William Gilbert constructed the first electroscope called Vesorium। चवे थो त 1600 ईस्वीअ में बर्तानिया जो हिकिड़ो साइंटिस्ट हुयो, फिजिशियन हुयो, जंहिं सभ खां पहिरीं जेको आहे त इलेक्ट्रोस्कोप ठाहियो ऐं उनखे नालो ॾिनो उन वेसोरियम। ठीकु आहे। अगरि असां हिन जे कंस्ट्रक्शन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त हिन में छा छा हूंदो आहे, ही कहिड़नि कहिड़नि शयुनि सां मिली करे ही ठहंदो आहे। त इन जे लाइ सभ खां पहिरीं जेका हिन जी पॉइंट आहे उहा आहे असांजी ब्रास डिस्क। हीअ हिकिड़ी ब्रास डिस्क हूंदी आहे। उन खां बाद में ही हूंदा आहिनि वरी गोल्ड लीफ, ऐं हिन गोल्ड लीफ जे करे हिन खे नालो ॾिनो वियो आहे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप। ऐं उन खां बाद में हिकिड़ी हीअ शीशे जी जेको आहे त दॿी हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं जेको आहे त गिलास जार। ठीकु आहे, या हिनखे असां गिलास केस बि चई सघूं था। उन खां बाद में तव्हां ॾिसो त हीअ हिकिड़ी डंडी आहे। ठीकु आहे, ऐं इहा बि जेको आहे त ब्रास जी ठहियल हूंदी आहे जंहिंखे असां ब्रास रॉड था चऊं। उन खां बाद में प्यारा ॿारो, हीअ जेका डंडी हूंदी आहे हिन जे विच में जंहिंमें हीअ असांजी ब्रास डिस्क ऐं लीफ जेके आहिनि त अटैच थियल आहिनि, इहा वरी अटैच थियल हूंदी आहे, इहा वरी मज़बूतीअ सां झलियल हूंदी आहे इंसुलेटर सां। ठीकु आहे। उन खां बाद में इन जे हेठों हिन पॉइंट ते या किन इलेक्ट्रोस्कोप में मथों जेको आहे त मेटल फॉइल लॻल हूंदी आहे, या ईअं खणी चऊं त असां अल्मोनियम जी फॉइल लॻल हूंदी आहे ऐं उन सां कनेक्टेड वायर हूंदी आहे जेका ग्राउंड थियल हूंदी आहे। हाणे हीअ हुई हुनजी कंस्ट्रक्शन। हाउ टू डिटेक्ट चार्जिस। इलेक्ट्रोस्कोप जे ज़रिए असां चार्जिस खे कीअं डिटेक्ट करे सघूं था, कीअं सुञाणे सघूं था। सभ खां पहिरियों प्यारा ॿारो असां छा कंदासीं, जेकॾहिं असां हिन इलेक्ट्रोस्कोप जी ॻाल्हि कयूं त इलेक्ट्रोस्कोप जेको आहे उहो जेको आहे त न्यूट्रल हूंदो आहे। यानी हिन में जेको आहे त इलेक्ट्रिक जेके चार्जिस हूंदियूं आहिनि पॉज़िटिव ऐं नेगेटिव जेके आहिनि उहे ॿ ई बराबरि हूंदियूं आहिनि ऐं ही न्यूट्रल हूंदो आहे। पोइ असां छा कंदा आहियूं, असां काई चार्ज थियल शइ या चार्ज थियल रॉड जेका आहे त हिन जे क़रीब खणी ईंदासीं। मिसाल जे तौर ते जीअं तव्हां हिन डायग्राम में ॾिसी सघो था त असां छा कयोसीं, हीअ पॉज़िटिव चार्ज जेका रॉड आहे उहा असां हिन
जेको आहे ब्रास डिस्क जे वेझो खणी आयासीं, पर जेका असां रॉड खणी आया आहियूं उहा पॉज़िटिवली चार्ज आहे। पर जीअं त असांखे ख़बर आहे त जॾहिं असीं पॉज़िटिव चार्ज कंहिं न्यूट्रल ऑब्जेक्ट जे वेझो खणी ईंदासीं त न्यूट्रल ऑब्जेक्ट में जेके चार्जिस हूंदियूं उहे डिस्टर्ब थींदियूं, जेके मुखालिफ़ चार्जिस हूंदियूं उहे उन रॉड जे वेझो ईंदियूं, जेके उन जहिड़ियूं चार्जिस हूंदियूं उहे जेको आहे त परे थी वेंदियूं। तॾहिं असां हिते लिखियोसीं त ब्रिंग अ बॉडी नियर द डिस्क ऑफ एन अनचार्ज्ड इलेक्ट्रोस्कोप, यानी कोई जिस्म हिकु गैर चार्ज थियल इलेक्ट्रोस्कोप जे डिस्क जे वेझो आणियूं। यानी ही जेको असांजो इलेक्ट्रोस्कोप आहे इहो चार्ज न आहे थियल, असां हिनखे छा कंदासीं, पहिरीं चार्ज कंदासीं। ठीकु आहे, हाणे चार्ज करण जो तरीक़ेकार इहो आहे त असां न्यूट्रल जेको आहे या अनचार्ज इलेक्ट्रोस्कोप जे वेझो असां चार्ज बॉडी खणी आयासीं। उन खां बाद में हाणे छा थींदो, मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां जेको आहे त हिकिड़ी न्यूट्रल रॉड हिन इलेक्ट्रोस्कोप जे वेझो खणी ईंदासीं त छा थींदो त इन में कंहिं बि क़िस्म जी काई डिफ्लेक्शन न थींदी, यानी ही जेके लीव्स आहिनि उहे पंहिंजे सुकून वारी हालत में हूंदा, जीअं असली उन्हनि जी पोज़ीशन हुई तीअं जेको आहे त उहे उन ई तरीक़े सां पिया हूंदा, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी काई चेंजिंग न ईंदी, काई मूवमेंट न ईंदी। पर जेकॾहिं असां छा कंदासीं, हेॾऊं चार्ज ऑब्जेक्ट खणी अचूं था, मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हितां ही चार्ज ऑब्जेक्ट आंदोसीं त पोइ छा थियो त जेके हिन ऑब्जेक्ट या हिन प्लास्टिक रॉड में चार्जिस हूंदियूं उहे चार्जिस असांजूं काॾे वेंदियूं, ओड़ियूं, उहे असांजूं जेको आहे त गोल्ड लीफ जे तरफ़ वेंदियूं। ऐं जॾहिं गोल्ड लीफ जे तरफ़ वेंदियूं त ही जेके लीव्स आहिनि सेम चार्जिस जे हुजण जे करे जेको आहे त हिक ॿिए खां परे थी वेंदा, थोरा डाइवर्ज थींदा। तॾहिं असां हिते लिखियोसीं त जॾहिं असां चार्ज बॉडी खणी ईंदासीं त लीव छा थींदा, डाइवर्ज, यानी कुझु डिफ्लेक्ट थींदा। पर जेकॾहिं असां न्यूट्रल बॉडी था खणी अचूं त उहे जेके लीव्स आहिनि उहे जेको आहे त उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी का डिफ्लेक्शन न ईंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट तव्हां सम्झंदा हलो त जेतिरो असां वधीक चार्ज थियल जिस्म हिन इलेक्ट्रोस्कोप जे वेझो खणी ईंदासीं ओतिरी डाइवर्जेंस वधीक थींदी, ओतिरा ही जेके गोल्ड लीफ आहिनि उहे हिक ॿिए खां परे वेंदा। जेकॾहिं असांजी बॉडी जेका आहे त चार्ज घटि थियल आहे त असांजा जेके लीव्स आहिनि उहे डिफ्लेक्ट घटि थींदा, उहे डाइवर्ज घटि थींदा। तॾहिं असां हिते लिखियोसीं द डाइवर्जेंस ऑफ लीव्स विल डिपेंड ऑन द अमाउंट ऑफ चार्ज ऑन द बॉडी, यानी जेका लीव्स जी डिफ्लेक्शन आहे या डाइवर्जेंस आहे उहा कंहिं ते डिपेंड थी करे, उहा डिपेंड करे थी हिन बॉडीअ ते जेका चार्ज थियल आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में हाणे हलूं था वरी चार्जिंग द इलेक्ट्रोस्कोप बाय इलेक्ट्रोस्टैटिक इंडक्शन, यानी बर्क उपादन ज़रिए बर्क पैमा खे चार्ज करणु, यानी इलेक्ट्रोस्टैटिक इंडक्शन जे ज़रिए असां इलेक्ट्रोस्कोप खे कीअं चार्ज करे सघूं था। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो इन जे लाइ सभ खां पहिरीं असां छा था कयूं, चवे थो टू प्रोड्यूस पॉजिटिव चार्ज इलेक्ट्रोस्कोप ब्रिंग नेगेटिव चार्ज बॉडी नियर द डिस्क ऑफ द इलेक्ट्रोस्कोप। चवे थो त वाधू चार्ज पैदा करण लाइ इलेक्ट्रोस्कोप जे डिस्क जे वेझो काटू चार्ज थियल जिस्म आणियूं। हाणे हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं था त ॾिसो प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते ही असां वटि हिकिड़ो जिस्म आहे, हिकिड़ी रॉड आहे जेका नेगेटिवली चार्ज थियल आहे। हाणे ही जेको असांजो इलेक्ट्रोस्कोप आहे उहो न्यूट्रल आहे। ठीकु आहे, हिन में पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्जिस जो मिक़दार जेको आहे त उहो सेम आहे। हाणे छा कयोसीं त जॾहिं असां हीअ रॉड हिन ब्रास डिस्क जे वेझो खणी आयासीं त पोइ छा थियो त जेके पॉजिटिव चार्ज हुयूं उहे अटैक थियण शुरू थियूं हिन नेगेटिव चार्ज जे तरफ़। पर असां छा कयो आहे, हिन रॉड खे हिन इलेक्ट्रोस्कोप सां टच न करायो, थोरो असां जेको आहे त परे करे रखियो आहे, जीअं सिर्फ़ु असां जूं जेके चार्जिस आहिनि उहे डिस्टर्ब थियनि। उन खां बाद में जेके नेगेटिव चार्जिस आहिनि उहे रिपल्शन जे करे जेको आहे त उहे लीव जे तरफ़ हली वियूं। तॾहिं हाणे हिते असीं लिखियोसीं त जेके असां जूं पॉजिटिव चार्जिस आहिनि उहे काॾे वियूं, डिस्क ते अपीयर थियूं। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में जेके असां जूं वरी नेगेटिव चार्जिस आहिनि उहे शिफ्ट काॾे थी वियूं, लीव जे तरफ़। ठीकु आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त डिस्क जे तरफ़ असांजूं कहिड़ियूं चार्जिस अची वियूं, पॉजिटिव आयूं। कंहिंजे करे आयूं, ओ हिन मुखालिफ़ चार्जिस जे करे। ठीकु आहे, जीअं ऑलरेडी असां डिस्कस करे आया आहियूं त अपोज़िट चार्जिस पाण में छा कंदियूं, अट्रैक्ट कंदियूं, ऐं सेम चार्जिस रिपेल कंदियूं आहिनि। तॾहिं जेको आहे त
ऐं सेम चार्जिस जे हुजण जे करे जेके असांजूं नेगेटिव चार्जिस आहिनि उहे काॾे वयूं ऐं हिन गोल्ड लीव्स जे तरफ़। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में छा थो चवे थो त कनेक्ट डिस्क टू द इलेक्ट्रोस्कोप टू द अर्थड एल्यूमिनियम फॉइल बाय कंडक्टिंग वायर। चवे थो त उन खां बाद में असां छा कंदासीं, जेका एल्यूमिनियम फॉइल आहे उन सां असां वायर कनेक्ट कंदासीं ऐं वायर कनेक्ट करे उहा असां ग्राउंडिंग कंदासीं। हाणे जॾहिं असां वायर ग्राउंडिंग कईसीं त ही जेके गोल्ड लीफ में जेके असांजूं नेगेटिव चार्जिस अची करे जमा थियूं उहे काॾे वेंदियूं, उहे असांजूं ज़मीन जे तरफ़ वेंदियूं, उहे जेका त ग्राउंडिंग थी वेंदियूं। उन खां बाद में असां उन वायर खे डिस्कनेक्ट कंदासीं। हाणे जॾहिं असां उन वायर खे डिस्कनेक्ट कंदासीं ऐं डिस्कनेक्ट करण खां बाद में असां हीअ जेका रॉड आहे उहा बि असां हिन ब्रास डिस्क खां परे करे वेंदासीं त पोइ छा थींदो त हिन इलेक्ट्रोस्कोप में सिर्फ़ु असांजूं पॉज़िटिव चार्ज रहंदियूं। इन जो मतिलबु छा थियो त असांजो जेको इलेक्ट्रोस्कोप आहे उहो पॉज़िटिवली चार्ज थी वेंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में तव्हांजो इहो बि सवाल थी सघे थो त सर भला नेगेटिव चार्ज कीअं असां हिनखे करे सघूं था। तो नेगेटिव चार्ज करण जे लाइ सिर्फ़ु असां छा कंदासीं, हिते असां जेका रॉड कईसीं उहा असांजी कहिड़ी चार्ज हुई, नेगेटिवली चार्ज हुई, पर इहा रॉड असां जेको आहे त पॉज़िटिवली चार्ज जिस्म या का रॉड खणी ईंदासीं, तॾहिं जेको आहे त असां हिन इलेक्ट्रोस्कोप खे वरी जेको आहे त नेगेटिवली चार्ज करे सघूं था। जेकॾहिं असांखे पॉज़िटिवली चार्ज करणो आहे इलेक्ट्रोस्कोप त जेका मथीं असां रॉड खणी था अचूं उहा असांजी नेगेटिवली चार्ज हुजे। अगरि जेकॾहिं असांखे इलेक्ट्रोस्कोप खे नेगेटिवली चार्ज करणो आहे त पोइ हीअ जेका ॿाहिरीं रॉड असां खणी था अचूं उहा असांजी पॉज़िटिवली चार्ज हुजणु ज़रूरी आहे। ठीकु आहे। तो उन खां बाद में हाणे असां हलूं था तो डिटेक्ट द टाइप ऑफ चार्ज। त हाणे असां चार्ज जे क़िस्म खे कीअं सुञाणियूं, कहिड़े नमूने सां सुञाणियूं त जेको असांजो जिस्म आहे उहो पॉज़िटिवली चार्ज आहे या नेगेटिवली चार्ज आहे। उन में जेके चार्जिस आहिनि कीअं असां सुञाणियूं प्यारा ॿारो त असांजो जेको जिस्म आहे उन में जेके चार्जिस आहिनि उहे पॉज़िटिव आहिनि या नेगेटिव आहिनि। हाणे इन जे लाइ असांखे चवे थो त लेट्स सपोज द इलेक्ट्रोस्कोप इज पॉज़िटिवली चार्ज्ड, bring the body near the disk of the positively charged electroscope। हाणे चवे थो त फर्ज़ करियो त इलेक्ट्रोस्कोप वाधू चार्ज थियल आहे, कोई जिस्म वाधू चार्ज थियल इलेक्ट्रोस्कोप जे डिस्क जे वेझो आणियो। हाणे मिसाल जे तौर ते हीअ असां वटि इलेक्ट्रोस्कोप आहे, पर इलेक्ट्रोस्कोप जेको आहे त उहो असांजो जेको चार्ज थियल आहे उहो पॉज़िटिवली आहे। जीअं पोइ स्लाइड में असां डिस्कस करे आयासीं त असां हुनखे छा कयोसीं, पॉज़िटिवली चार्ज कयोसीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे चवे थो त असां हिकिड़ो जेको आहे त जिस्म खणी आयासीं। हाणे जॾहिं असां उहो जिस्म खणी आयासीं पर उहो जिस्म जेको आहे उन जिस्म जे बारे में असांखे ख़बर न आहे त उहो उन में चार्जिस जेको आहे त कहिड़ियूं आहिनि। पोइ असां छा कयोसीं, हिन जिस्म खे हिन इलेक्ट्रोस्कोप जे डिस्क जे वेझो खणी आयासीं। त प्यारा ॿारो ज़हन में इहा ॻाल्हि तव्हांखे रखणु ज़रूरी आहे त असांजो हीउ जेको इलेक्ट्रोस्कोप आहे हिन वक़्तु पॉज़िटिवली चार्ज आहे। असांखे इहा शइ पहिरियां सम्झणु ज़रूरी आहे, पहिरियां असांखे इन शइ जी ख़बर हुजणु ज़रूरी आहे त असांजो जेको इलेक्ट्रोस्कोप आहे उहो कहिड़ो चार्ज थियल आहे, पॉज़िटिव चार्ज थियल आहे या नेगेटिव चार्ज थियल आहे। तॾहिं असां ॿिए अननोन जिस्म जे बारे में मालूम करे सघंदासीं त उहो जेको उन में जेके चार्जिस आहिनि उहे पॉज़िटिव आहिनि या नेगेटिव आहिनि। जीअं असां हिन डायग्राम में ॾिसी सघूं था त असांजो जेको इलेक्ट्रोस्कोप आहे उहो पॉज़िटिवली चार्ज आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असां अननोन जिस्म जेको आहे खणी आयासीं। हाणे जॾहिं अननोन जिस्म असां हिन सां अची करे वेझो कयोसीं त पोइ मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां ॾिठोसीं त असांजा जेके ही लीव्स आहिनि यानी गोल्ड लीफ जेके आहिनि उन्हनि जी जेका डाइवर्जेंस आहे उहा इंक्रीज़ थी वई। जॾहिं असां हिन रॉड खे हिन इलेक्ट्रोस्कोप जे वेझो खणी आयासीं त ही जेके लीव्स आहिनि उहे छा थी विया, उहे पाण मां हिक ॿिए खां परे थी विया। हाणे जॾहिं हिक ॿिए खां परे थी विया त असां सम्झी वेंदासीं त इहो जेको जिस्म आहे उहो पॉज़िटिवली चार्ज आहे, यानी उन में जेके चार्जिस आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, पॉज़िटिव आहिनि। छाजे करे त ही जेके लीव्स हुया उहे उन्हनि हिक ॿिए खे रिपेल कयो, हिक ॿिए खे धिकियो। ॿ चार्जिस हिक ॿिए खे तॾहिं धिकींदियूं आहिनि जॾहिं उहे चार्जिस सेम हुजनि। इन मतिलबु छा थियो त ही जेको असांजो अननोन जिस्म हुयो उन में जेके चार्जिस हुयूं उहे कहिड़ियूं हुयूं, उहे बि असांजो पॉज़िटिव चार्ज हुयूं। तॾहिं उन्हनि हिन लीव्स में जेको आहे त डाइवर्जेंस वधी वई, इंक्रीज़ थी, लीव्स हिक ॿिए खां परे थी विया। ठीकु आहे। अगरि मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां कोई ॿियो अननोन जिस्म खणी था अचूं
ऐं असां इलेक्ट्रोस्कोप जे वेझो था खणी अचूं ऐं उन खां बाद में हिननि लीव्स जी जेका डाइवर्जेंस आहे ठीकु आहे उहा डिक्रीज़ थी थिए यानी ही पाण में वेझो था थी वञनि त पोइ असां सम्झी वेंदासीं त ही जेको जिस्म आहे उहो असांजो नेगेटिव चार्ज आहे छाजे करे नेगेटिव चार्ज इन करे त हीअ जेका डाइवर्जेंस आहे लीव्स में उहा हिकु त घटि थी ऐं घटि छाजे करे थी त जेके चार्जिस आहिनि उहे हितां शिफ्ट थी करे काॾे वयूं पोइ हिन डिस्क जे तरफ़ वयूं ऐं छाजे करे वयूं उहे छो त जेका असांजी अननोन जिस्म आहे उन में जेके चार्जिस आहिनि उहे हिन चार्जिस खां अपोज़िट आहिनि यानी मुखालिफ़ चार्जिस आहिनि तॾहिं जेका त हिन लीव जे विच में डाइवर्जेंस जेका आहे उहा डिक्रीज़ थी हिन जो मुफ़ासिलो डिक्रीज़ थियो तॾहिं असां सम्झियासीं त जिस्म जेको आहे असांजो उहो नेगेटिव चार्ज आहे ठीकु आहे प्यारा ॿारो तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे इलेक्ट्रोस्कोप जो कॉन्सेप्ट आहे उहो सम्झ में अची वेंदो त कहिड़े नमूने सां असां जेको आहे त इलेक्ट्रोस्कोप जे ज़रिए चार्जिस खे जेको आहे त डिटेक्ट करे सघूं था तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।